वालार जो सिलसिलो अॼोकी न आहे। मलीर ते ॻोठनि जी वालार जो सिलसिलो हुन टाइम खां शुरू आहे जॾहिं हिते जी माण्हुनि पीपल्स पार्टी जी नुमाइंदनि खे पंहिंजो सम्झी वोट ॾिना। हिन सिलसिले खे 15 साल थी विया आहिनि। मलीर जूं ज़मीन जूं लीज़ूं ख़तम थी चुकियूं आहिनि। 2022 ते सॼी मलीर जी जेका 30 साल लीज़ आहे उनजी लीज़ ख़तम थी चुकी आहे। उन लाइ का पॉलिसी कोन्हे। उन्हनि ज़मीननि ते कब्ज़े जो उन्हनि जो प्रोग्राम आहे। मलीर जी सर्वी लैंड जेका बि आहे उन्हनि जा खाता ब्लॉक आहिनि। कयो मक़ामी माण्हू जॾहिं वञे थो पंहिंजे खाते जी NOC वठणु, उनखे चवंदा आहिनि त तुंहिंजो खातो ब्लॉक आहे, लेकिन जॾहिं उन्हनि खे पैसा ॾिबा आहिनि त उहो ब्लॉक ख़तमु थींदो आहे। कंहिं मलीर खे पंहिंजी ज़मीन खपाइण जो, उहो ज़मीन जंहिं ते हू सदियुनि खां रहे थो, जंहिं ते हुनजी अबनि ॾाॾनि जूं क़बरूं आहिनि, जिते उन्हनि जूं अबनि ॾाॾनि जा क़दमनि जा निशान आहिनि, उन्हनि ज़मीननि ते जेका आहे 30 साल लीज़ बि ख़तमु आहे ऐं जेका मोरूसी लैंड आहे उन्हनि जा खाता सभु ब्लॉक आहिनि। ऐं सम्झां थो त इहा ज़ुल्म ऐं ॾाढ जी इंतिहा आहे। ऐं सभिनी मलीर वासियुनि खे तव्हांजे हिन अॼोकी रैली जी तवसत सां इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त वोट वॾी ताक़त आहे। 8 फरवरी ते पंहिंजे वोट जी ताक़त सां इन्हनि बगड़नि खां, इन ज़ालिमनि खां, इन जाबरनि खां, इन काहिरनि खां पाण खे आज़ादु करियो ऐं पंहिंजी बचनि जी मुस्तक़बिल जे बारे में सोचियो। जंहिं तव्हांखे न तालीम ॾिनो आहे, जंहिं न तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर सुठी ॾिनी आहे, न जंहिं तव्हांखे इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। असांजा नौजवान बेरोज़गारी जी करे मायूस थी मुनशियात जा शिकार थियनि पिया। 8 फरवरी ते सोची सम्झी पंहिंजो वोट जी ताक़त सां इन्हनि खां पंहिंजी जान छॾायो ऐं मलीर में पंहिंजी मुस्तक़बिल, पंहिंजे ॿारनि जी मुस्तक़बिल खे संवारियो। तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो मुतालबो आहे त हिन केस में जिन माण्हुनि खे FIR कयो आहे उन्हनि जा FIR वापसि वरिता वञनि ऐं जेके लैंड ग्रेबर आहिनि, जेके ज़मीन कब्ज़ा करणु चाहिनि था, जेके जैली काग़ज़ात जिन बनायो आहे, उन्हनि जी लाइ हिकु अदालती ट्रिब्यूनल बनायो वञे ऐं इन ॻाल्हि जी सही ऐं साफ़ शफ़ाफ़ तहक़ीक़ात कई वञे। वॾी महिरबानी। थैंक यू।